अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 जून ऐं सुबुह जा 8:45 थिया आहिनि। थर्सडे जो ॾींहुं आहे, ख़मीस जो ॾींहुं। त मां पचायां थी नाश्ते जे लाइ पटाटा, छो त मासी खे जुमानी ॾियणी आहे ऐं मूंखे पाण खे बि खाइणो आहे। राति जो असां ॿाहिरि वियासीं त कुझु बि न पचायो त उहो पयल कोन्हे। उहो पचाईंदा आहियूं त राति वारो कुझु न कुझु पियो हूंदो आहे। सो सुराण पंहिंजो नाश्तो ठाहे खाई वई स्कूल, ऐं मां हाणे हिते पंहिंजो ऐं मासीअ जो नाश्तो थी ठाहियां ऐं अटो कढी रखियो आहे। फ्रेश अटो ॻोहे वई सुबुह सुराण, हिकिड़ो थोरो बचियलु पियो आहे त ब्लॉग जी इब्तिदा थी वई अल्हम्दुलिल्लाह। ऐं न त फ्राइंग पैन हाणे मुंहिंजो घुमंदो रहंदो अगरि मां हिकिड़े हथ सां हिनखे उथलाईंदमि त। सो हाणे मां नाश्तो ठाहियां थी ऐं हुन खां पोइ तव्हां सां मिलां थी। नाश्तो करे वरितो आहे ऐं कम वारी माई जो इंतज़ारु थी कयां। सो राति जो तव्हां चाचा जे घरां जॾहिं आयमि त मां छा छा खणी आयमि उहो तव्हां सां शेयर थी कयां। हीअ सूट आहे जो अनस्टिच्ड मुंहिंजी कज़न्स जे जमा कया आहिनि। कुझु पैसा हुया ऐं कुझु कपिड़ा हुया। त हिकिड़ो हीअ वॻो आहे, हिकिड़ो हीअ आहे माशाल्लाह, ऐं हिकिड़ो हीअ एम्ब्रॉयडर्ड। अॼुकल्ह हिननि जो फैशन बि आहे ॾाढो। ऐं हीअ मुंहिंजी कज़न जेका आहे इहा हिननि जो बिज़नेस बि कंदी आहे। त टे इहे अनस्टिच्ड आहिनि ऐं हीअ आहिनि हिकिड़ा, हीअ सिबियल आहे पर यूज़ड कोन्हे, नओं आहे। इहो वॻो आहे, हीअ वॻो आहे हिकिड़ो, ऐं हिकिड़ो हीअ वॻो आहे। सो इहे कुझु कपिड़ा आहिनि जेके यकीनन कंहिंखे न कंहिंखे ॾियण में मूंखे कमु ईंदा। ऐं ही त पातल आहिनि त हे बि हिननि जी बि ज़रूरत आहे ज़ाहिर आहे। जेके ग़रीब शादी लाइ कुझु नथा करे सघनि उहे पंहिंजे लाइ वरी छा कंदा हूंदा। सो ही कुझु कपिड़ा मां खणी आयमि उतां। ऐं घंटी वॻी आहे, खीर वारो अची वियो आहे त वञी खीर वठी अचां पहिरीं। 11:15 थिया आहिनि, कम वारी मासी हली वई। हिते मां भिॼाई आहे चणनि जी दाल ऐं हीअ लूणक हुई मां वटि फ्रीज़ थियल, उहा कढी रखी अथमि त लूणक ऐं चणनि जी दाल पचाईंदमि। ऐं हीअ जेके मां थांव ठाहिया हुया, थांव त ठहियल हुया, इन्हनि खे मां टिकर जो लुक ॾिनो हो, पेंट कयो हो। त इहे राति जो धोई रखिया हुअमि, छो त हिननि जी जेकी हीअ रफ सरफेस आहे न, हिन मां डस्टिंग सां मिटी नथी निकिरी। सो पहिरें दफ़े धोता हुअमि त थोरो लही वियो हिन जो। ऐं मां सोचियो भले लही वञे त लही वञे, या त साफ़ थी वेंदा या जेको आहे बिल्कुलु ई साफ़ थी वेंदा। सो ही बहरहाल काफ़ी सुठा आहिनि, ॾियण त नवां था लॻनि। ईअं हिननि मां डस्ट निकिरी वई आहे त हिननि खे वापसि मां डेकोरेट कंदमि, पर कंहिं ॿिए हंधि कंदमि, हाणे साॻी जाइ ते न कंदमि। सो हाणे ॾिसां त अॻियां छा थी कयां। पूरा 12:30 थिया आहिनि, मां अची वई आहियां किचन में। कुझु थांव अंदरि कया अथमि, फॉल्स हिकिड़ो विझंदमि हाणे। ऐं मुंहिंजी दाल वेही वई हिते चणनि जी दाल चाढ़ी अथमि बॉइल करण जे लाइ। ऐं बसि हाणे छा चवां, तव्हां सभिनी खे तजुर्बो आहे त जेतिरी देरि मथां बीठो हुजे त खीर हुजे या अहिड़ी काई बि शइ हुजे न वहंदी आहे। थोरो हिकु पासे थी त बसि कमु शुरू। सो इहा दाल बॉइल थी थिए हिते। ऐं हाणे मां बसरु कटींदमि ऐं बोड़ जी पचाइण जी तयारी कंदमि। त ईअं मुंहिंजो लंच जो टाइम थी वियो आहे। बोड़ खे दम ॾेई हिकिड़े पासे, मानी बि 2 पचाए छॾींदमि त जीअं असांखे जेको आहे वञिणो आहे थर्सडे बाज़ारि थांव वठणु छोकिरी शादीअ लाइ। त मां सुबुह खां कुझु एक्स्ट्रा कमु न कयो आहे, छो त मां पाण खे थकाइणु नथी चाहियां। मां पंहिंजी सॼी एनर्जी जेका आहे उहा बचाइण थी चाहियां बाज़ार जे लाइ, शॉपिंग जे लाइ, जीअं मां इहो अॼु कमु करे ख़तमु करे अचां। सो हिते हाणे लंच जी तयारी आहे। दरवाज़ो लॉक थी वियो ऐं असां हलूं था। मुंहिंजे घर जे ॿाहिरां जेके प्लांट्स आहिनि, मुंहिंजा गुल माशाल्लाह एॾा हसीन आहिनि जंहिंजी का हद न आहे। ॾिस ईअं थोरी बारिश थी वञे न, हाणे हिन महिल इहो आहे जो झुड़ अचे वञे थो। अलाह करे जुड़ी रहे, सॼी शॉपिंग करे मोटी अचूं। असांखे त बारिश जो ई इंतज़ारु आहे ऐं दुआ आहे त सभु कमु ख़ैर सां सलामतीअ सां अमुन सां करे घर वापसि अची वञूं। असां 2:15 थिया आहिनि, असां हाणे निकिता आहियूं। ॾिसूं था हाणे केतिरे टाइम में वापसि था अचूं। पंहिंजे लाइ असांखे भाॼी ऐं फ्रूट वठिणो आहे, बाक़ी कमु जेको आहे चैरिटी जो आहे। सो तव्हां सां हाणे मिलंदसि बाज़ारि में। कोशिशि कंदमि त किथे न किथे के वीडियो जी टुकड़ियूं भरे वठणु कुझु ॿियो आई आहियां। ऐं हिते हे कॉटन जा कट पीस ॾिसी एॾा प्यारा डिज़ाइन ऐं बीह रहियमि। ऐं हाणे जेको आहे इहे वठणु शुरू कया अथमि। सो मार्केट तव्हां ॾिसी सघो था।
चाहते हो तो मकानों पर नहीं, इंसानों पर। ये तो छोटा है बहुत, इतना छोटा नहीं चाहिए मुझे। और ये देगचियाँ कैसे दे रहे हैं? तुम जमीन ये चारों पर कितने की है? करो, अल्लाह तुम पर रहम करेगा। मेरे अजीज बुजुर्गों, ये तो ज़्यादा महंगी हो जाएंगी। खुदा है, ज़ैनब वेलफेयर ट्रस्ट इससे बड़ा साइज है खिदमत करते हैं। नीचे वाली जो है, सबसे नीचे वाली, बीच वाली और ऊपर वाली। ये तो बहुत बड़ी हो गई, ये तो मैंने मांगी नहीं, वो आप दे रहे हैं मुझे। उसमें मैंने बीच वाले लाइन में कहा था कि सबसे छोटी और सबसे बड़ी और जो बीच में है वो। 1600 सबसे नीचे वाली, हाँ फिर उससे ऊपर वाली। टोटल कितने होंगे? शिवाजी कितने 80 पीस होते हैं ना, अंडे की प्लेटें भी लिखे हुए ना भाजी, ये क्वांटिटी लिखी हुई है। अच्छा ठीक। भाई एक मिनट में थोड़ी इसकी वीडियो बना लूँ। कब कब के कौन सा समय में? वो आ मांग दे पहले, मैं उन्हें कुत्ता देखा। आलू ओपन करा पूरा 3:45 थिया आहिनि ऐं असां हाणे घर पहुची विया आहियूं। सो हीअ वरितियूंसीं असां शयूं, बसि लाहींदा उछलींदा विया आहियूं। हे भाॼियूं आहिनि, फ्रूट्स जेके सुराण अंदरि खणी वई आहे ऐं उन सां गॾु गॾु हे थांव आहिनि। सो हाणे हिते पिया आहिनि फ्रूट्स। त असां हाणे जेको आहे साह पटींदासीं, विंझंदासीं। पहिरियों त असां इहे बाज़ार वारा कपिड़ा फ़ौरन अची असां चेंज कंदा आहियूं ऐं विंझंदा आहियूं। हीअ असांजी सॼी शॉपिंग आहे, माए सुराण प्लस इहो सॼो सामान। असां हिकिड़े रिक्शा में आया आहियूं ॾाढे मज़े सां। मां सोचियो त मां रिक्शा में भरियां थी इन जो सीन, पर मतिलबु एतिरी जाइ न हुई त मां कढी ऐं कैमरा ऐं पोइ भरियां। सो हलूं था अंदरि। मां त विंझी अची वियमि। सुराणे ते सब्जियूं खयूं आहिनि, सभु भाॼियूं, ऐं हिते फ्रूट थी धोए। हमेशह हिन जी आदत आहे, जीअं ई फ्रूट ईंदो आहे धोई पोइ फ्रिज में रखंदी आहे। ईअं कॾहिं नामुमकिन आहे त हीअ रखंदी हुजे। सो अञा चए पई त गर्मो बि वठो, मां न वरितमि। हीअ ज़रदालू आहिनि, लीची आहे, लीची सुराण वरिती आहे, मूंखे त न वणंदो आहे हीअ टेस्ट। ऐं आलू बुखारा आहिनि, आड़ू, अंब, हारवा। मूं चयोमांसि त फ्रिज में रखी रखी शयूं ख़राबु थी वेंदियूं, पहिरियों इहे खाई वठूं। ऐं हिते बि तव्हांखे नज़र ईंदो टमाटर, लीमा, भिंडियूं, करेला ऐं खीरा, अरबियूं, धाणा, मिर्च ऐं अञा पालक ऐं ग्वार हिते पई आहे। पालक वरिती ऐं ग्वार वरिती। इहे सभु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां हिकु ॾींहं में कोन खाईंदासीं। सो मां त वेंदमि रेस्ट करणु। टे पहिरीं नमाज़ ताईं मां सुञाणा ई नथी कंहिंखे बि, न घर खे, न पाण खे, न सुराण खे, न भाॼियुनि खे। सो वेंदमि रेस्ट करे। टे पहिरीं नमाज़ खां पोइ ईंदासीं किचन में, त जेको बि कयोसीं। ज़ाहिर आहे भाॼियूं छिलबियूं, कटबियूं, के बॉइल थींदियूं, किन खे लूणु ईंदो, के फ्रीज़र में वेंदियूं, त ईअं हिकु हफ़्तो खनि असांजो सुठो गुज़री वेंदो। शाम जा 6:30 थिया आहिनि ऐं हितां कुझु सामान हाणे अंदरि करिणो आहे ऐं खोले नथी ॾेखारियां तव्हांखे, छो त मां हिन जी पोइ वीडियो ठाहींदमि त उहा उहो ई तव्हां सां शेयर कंदमि। सो इहे हिकिड़ो चांहि जो थर्मास वरितो अथमि ऐं हिन में जग आहे। हिन में 6 गिलास आहिनि, त जग गिलासनि जो सेट आहे। ऐं हीअ टब, बाल्टी ऐं जेके शयुनि जे मथां हीअं छापियल आहिनि, हीअ सेट आहे हिकिड़ो। ऐं हुन खां सवाइ हिन में इहे ई शयूं आहिनि जेके तव्हांखे नज़र थियूं अचनि। कूलर, हॉटपॉट सेट ऐं हीअ एक्स्ट्रा थेलियूं वरितियूं मां, शॉपर वॾा, त जंहिंमें इहे सामान कुझु पैक कंदमि। माना हे दॿा त हिन में ई हूंदा सामान, पर जेके कपिड़ा वग़ैरह आहिनि। ऐं कप सॉसर्स मूंखे हिन मार्केट में किथे बि न मिलिया, त मां 6 मग वरिता। हीअ आहे डिनर सेट, हमेशह वांगुरु प्लास्टिक जो। हिन में ही थाल, देगड़ियूं, सॉसपेन, फ्राइंग पैन, जेको बि आहे सभु कुझु आहे। पंहिंजे लाइ मां हीअ क्लिप्स वरितियूं, छो त प्लास्टिक जूं वठंदी आहियां त उहे उस में जेके भॼी थियूं पवनि, ख़राबु थियूं थी वञनि। त अॼु मूंखे काठ जूं नज़र आयूं त मां हीअ वठी वरितियूं। ऐं पटाटा पिया आहिनि, गर्मी ईंदियूं आहिनि त पोइ मां ॻाढ़ा पटाटा वठणु शुरू कंदी आहियां। सो बाक़ी मां पंहिंजे लाइ ॿियो छा वरितो उहो तव्हांखे अंदरि हली ॾेखारियां थी। ॿिया इहे वरिता आहिनि मूं कट पीस, इहे खोले तव्हांखे ॾेखारियां थी। हालांकि मां सोचियो त आईंदा मां कॾहिं बि कट पीस न वठंदमि,
पर जो हिननि खे ॾिसी मां बिल्कुलु ई बेअख्तियार थी पियमि। हे प्योर कॉटन न आहे, हे मिक्स आहे वॉश एंड वेयर, पर छा आहे जो हिननि जूं पाइपिंग्स वग़ैरह हणणु मुख़्तलिफ़ शयुनि खे मूंखे ॾाढियूं आसान लॻंदियूं आहिनि। हे पाइण जे कपिड़नि में न यूज़ कंदमि, ठीकु आहे। सो हे माना कलर्स एॾा प्यारा हुया हिन में, सभु डॉट्स में प्रिंट बि हुया इलाही सारा, हिकु ॿ प्रिंट बि वरिता आहिनि, पर हे वधीक वरिता आहिनि। ही कलर आहे, रेड आहे, ऐं हिन में ही पर्पल आहे, ऐं ही पिंक आहे, ऐं उनखां अलावा ब्लू आहे, ही थोरो फिरोज़ी ऐं आसमानी मिक्सचर आहे कुझु, ठीकु आहे। ऐं उनखां ग्रीन आहे ही डॉट्स में, इहो वरितो। ऐं ही आहे हिकिड़ो प्रिंट, हे मां पाइण जे कपिड़नि लाइ बिल्कुलु बि न वरिता आहिनि। हिननि मां पाइण जी काई शइ न ठहंदी, यानी जीअं ॿारनि जा कपिड़ा वग़ैरह, छो त थोरी नाइलून जो मिक्स आहे हिन में कपिड़ो, न प्योर कॉटन न आहे। ऐं ही वरितमि हिकिड़ो। हाणे ही पीसिस ईअं ई आहिनि त हिननि मां कुझु न कुझु डिफरेंट शयूं ठाहिण में मूंखे कमु ईंदो। सो हे मूंखे ॾाढो सुठो लॻो। ही प्योर कॉटन जो पीस आहे, बाक़ी जेके आहिनि उहे सभु मिक्स आहिनि नाइलॉन। सो इहा कट पीस वरितमि, यानी न करे बि चवंदा आहिनि न, चोर चोरी से जाए हेरा फेरी से न जाए। सो मां मुड़ी न सघियमि हिननि खे ॾिठमि, ऐं ही मूंखे पर पीस पियो आहे 50 रुपया। तव्हांखे मां ॾेखारियां त हे पीसिस केतिरा वॾा आहिनि। ही ॾिसो, हे आहिनि चादरुनि जा कपिड़ा, हे एतिरो। हाणे तव्हां परे खां ॾिसो, हितां खां एतिरो। ही 50 रुपए जो हिकिड़ो पीस आहे, ऐं काफ़ी सारो हिननि में कपिड़ो आहे। रिलियूं ठाहिजनि या कुझु बि ठाहिजे त तमामु ज़बरदस्त आहे। सभु टुकड़ा ईअं ई आहिनि, घटि न पिया कनि सफ़ा। उन्हनि खे बि ख़बर आहे त माण्हू लाज़मी वठंदा, ऐं मां जहिड़ा माण्हू त ज़रूरी वठंदा। सो इहे एतिरा वॾा पीसिस आहिनि, 50 रुपीज़ जो हिकिड़ो पीस। सो बहरहाल इहो हे आहे सिर्फ़ु दिलि ख़ुशि करण वारो कमु, हिन में ॿियो कोई कमु न आहे। सो इहो बि तव्हां सां शेयर कयमि। हाणे प्रॉपरली हिननि खे वेड़े करे मां रखंदमि। सो इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग, ऐं सब्जियूं फ्रूट मां तव्हां सां शेयर करे छॾियो अॻु में। शाम जा थिया आहिनि 7, ऐं अॼु जो ॾींहुं ऑलमोस्ट पूरो थी वियो, ऐं काफ़ी सुठो ॾींहुं रहियो, काफ़ी प्रोडक्टिव ॾींहुं रहियो। ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां त कंहिंजे लाइ मां एतिरी महिनत करे कुझु शयूं वठी आई आहियां। अलाह साईं क़बूल करे। हर वक़्तु बसि इहो हूंदो आहे त ज़िंदगी त हाणे अलाए बसि केतिरी बि बची आहे, त जेतिरो थी सघे पंहिंजी ज़ात मां कंहिंजो न कंहिंजो भलो करे वञिजे। ऐं शायदि का नंढड़ी नेकी क़बूल पइजी वञे, शायदि किथे बख़्शिश थी वञे। सो अलाह महिरबान आहे ॾाढो, नेक नियतीअ सां, दिलि सां जेको बि पुॼे थो, जेको थी सघे थो उहो कंदी थी रहां। ऐं उन्हनि सभिनीनि खे अलाह अजर ॾींदो जेके मुंहिंजे चवण ते ई पंहिंजा हकेलाल जा पैसा, पंहिंजियूं शयूं कढी ऐं ॾियनि था। सो अलाह साईं उन्हनि खे अजर ॾींदो जेके मूं सां गॾु शामिलु आहिनि हिन कम में। चाहे नंढे खां नंढी कंहिंजी कोशिशि आहे, मदद आहे, या कंहिंजी वॾी मदद आहे, इन सां को फ़र्क़ु नथो पए। जेको बि नियत सुठी रखी इहो कमु करे थो, बसि उनजी वॾी महिरबानी आहे, उनजो अजर अलाह ॾींदो। मुंहिंजे तरफ़ां बसि मां महिरबानी चई सघां थी। ऐं थकु थियो इलाही, ऐं मां त ईअं बेख़बर थी सुम्ही पियमि अची, जो सुराण अची मूंखे जाॻायो, मां नमाज़ जो टाइम थी वियो आहे, उनखे बि निंड वेठी वई। गर्मी हुई सारी ॻाल्हि आहे, ऐं बावजूदि इन जे त मां ख़ौफ़ज़दा थी थियां ॿाहिरि वेंदे मां, पर चाहियां थी जेकॾहिं कंहिंजो भलो थो थिए मुंहिंजी थोरी महिनत सां, त का ॻाल्हि न आहे। मां नियत साफ़ रखी वञा थी नेकीअ जे नियत सां, त अलाह बि पंहिंजी हिफ़ाज़त में रखंदो। सो ॾाढो सुठो लॻो मूंखे। ऐं मां जेतिरी गुंजाइश हुई, जेतिरो कुझु पैसो जमा थियो, या जेके कपिड़ा वठी आयमि, कुझु कपिड़ा मिलिया आहिनि, त इहे सभु ऑलमोस्ट शयूं जेके आहिनि पूरियूं आहिनि। त हिन जी अलॻि सां मां वीडियो ठाहींदमि, हिन जी त तव्हां वरी तफ़सील सां ॾिसी सघंदव त हिन छोकिरीअ जे नसीब में असां वटां छा वियो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़रूरतमंद माण्हू हर कंहिंखे चवंदा हूंदा, जेको हिननि जी पोइ जेतिरी मदद कंदो हूंदो, सुठी ॻाल्हि आहे। त अहिड़नि बेवस माण्हुनि जो जेको मुआशिरे में ज़िमो हूंदो आहे, उन्हनि ते जिन जा हालात बहितर हूंदा आहिनि। सो ॾाढी मुतमइन आहियां, ॾाढी ख़ुशि आहियां। कल्ह वयमि चाचा जे घर, चाचा हुयो कोन, शहर खां ॿाहिरि वियल हो, न त उन सां बि तव्हांजी मुलाक़ात करायां हा ज़रूरु। आइडियल आहे मुंहिंजो बाबा खां पोइ सम्झो त उनजी अहमियत आहे मुंहिंजी ज़िंदगीअ में। अलाह साईं उनखे ख़ुशि रखे हमेशह। सो ॾाढो सुठो टाइम गुज़ारियोसीं। रात जा 11 थी विया, हाणे 11 बजे घर आयूं, हाणे देरि थी वई ॾाढी।
ऐं ज़ाहिर छॾिनी कोन पिया त अलाए मां केॾे 6 महीननि खां पोइ अलाए अञा घणे वक़्त खां पोइ वई हुअमि। हालांकि वेझा रहंदा आहियूं पर हिन कोविड जे करे असां सभु पंहिंजे जेको आहे न घरनि में महदूद थी विया त इलाही इंजॉय कयोसीं, ख़ुशि थियासीं ॾाढो। मां उन घर में वेंदी आहियां, मूंखे हमेशह पंहिंजे पेकनि जी आसीस ईंदी आहे। हालांकि मुंहिंजो भाउ बि हिते रहंदो आहे पर मूंखे चाचा जे घर में वधीक याने दिलि मुंहिंजी ख़ुशि थींदी आहे उते वञी। सो ॿियो त वेझो बि आहिनि त हिननि वटि वञी थो सघिजे आराम सां। मां पाण अकेली हली थी वञा क्लिफ्टन ते वञण जे लाइ, त हितां खां वरी मूंखे ज़रूरु मां चवंदी आहियां तारीख़ हले या मतिलबु का न का हुजे सहूलियत। सो इहो हुयो हाल अहिवाल ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो। कोशिशि कयो नंढियूं नंढियूं नेकियूं कंदा रहो। मां दावा नथी कयां त मां को ॾाढो कारनामो थी कयां, अलाह मूंखे माफ़ु करे, अलाह मूं में गुरूर पैदा न करे शल कॾहिं बि, जेको मूं में न आहे आईंदा बि शल न थींदो इंशाअल्लाह। ॿियनि जे बचनि खे न्याणियुनि खे पंहिंजूं न्याणियूं सम्झां थी। ऐं हे त खणी जेको आहे शादियुनि जो सामान मां तव्हां सां शेयर करे थी सघां। ॿिया इलाही क़िस्म सां ॿियनि तरीक़नि सां बि हेल्प कंदा आहियूं, कंहिंजी थोरी जाइ ठाहिण में, कंहिंजी छिति ठाहिण में, कंहिंजी बीमारी जे इलाज में, त उहे न ॾेखारींदी आहियां मां। ऐं मुंहिंजो उसूल आहे त कॾहिं बि उन माण्हूअ खे मां ज़ाहिर न कंदमि। कहिड़े शहर में वयूं शयूं, कहिड़नि माण्हुनि ॾे वयूं, तव्हांखे उहे माण्हू मूं वटि नज़र न ईंदा कॾहिं बि। न उन्हनि जा मां नाला खणंदी आहियां, न मां उन्हनि जी शनाख़्त ॿुधाईंदी आहियां। अक्सर ईअं बि थियो आहे केतिरनि ई दफ़नि में त मूं उन्हनि जा वीडियोज़ बि न ठाहिया आहिनि। न बसि किन किन जो भरम रखणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। सो अलाह बंदे जो भरम रखे थो, अलाह असांजा ऐब लिकाए थो, त असां एतिरी नंढड़ी त के कोशिशि कंहिंजे लाइ करे सघूं था त कंहिंजी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखूं। सो जेके मां शेयर बि कयां थी त उहे बिल्कुलु कंहिं परे कंहिं हंधि आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे मां बिल्कुलु बि ज़ाहिर कोन थी कयां त इहे शयूं कंहिं थी वञनि। मुंहिंजो कंहिं ते बि अहसानु कोन्हे, मुंहिंजो पाण ते अहसानु आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह वरी सुभाणे जुमो आहे त लाइव सेशन में मिलंदासीं। ऐं अगरि को टॉपिक ॾियणु चाहियो लाइव जे लाइ तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे, ठीकु आहे। सो इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।